वनुसल्ली वनुसल्लिम अला रसूलिहिल करीमिल अमीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफ़मन शरहल्लाहु सदरहु लिल इस्लाम फ़हुवा अला नूरिम मिर रब्बिह फ़वैलुल लिल क़ासियति क़ुलूबुहुम मिन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अज़ीज़ान मोहतरम, बिरादरान मुकर्रम, सामाईन मोहतशम, ये साईं फरमायो तो पहिरियों दफ़ो न मां हिते सवें दफ़ा आयो आहियां ऐं क़िबला हज़रत साईं मीर मोहम्मद साईं सां त मदीना मुनव्वरा में राति जो गॾु सुम्हिया आहियूं। सुभान अल्लाह, सब चो सुभान अल्लाह। उहे फैज़ वरिता आहिनि, उहे ज़िक्र वरिता आहिनि, उहे लज़्ज़तूं वरितियूं आहिनि, उहे करार वरिता आहिनि, उहे निगाहूं वरितियूं आहिनि। कहिड़ियूं निगाहूं? जो न थे राह के वाकिफ़ और उनके हादी बन गए, जो न थे राह के वाकिफ और उनके हादी बन गए। वाह क्या नजर थी जो मुर्दू को मसीहा कर दिया। सुभान अल्लाह। वो निगाहे करम थी साईं जी, वो निगाहे करम हुई। फकीर के पांचो भाइटो समझंदा हा, प्यार ऐं मोहब्बत सां मदीना मुनव्वरा में हिकु न ॿ न कई रातियूं ये खंचना सवे रातियों फकीर के पास गड सुमारींदा। सुभान अल्लाह। वे संदन कुर्बा अल्हम्दुलिल्लाह। तो उन करे मां हिते हर वक्त ईंदो आहियां। हज़रत क़िबला साईं पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला साईं अली मुर्तज़ा लोढ़ाई साहब की मोहब्बत कि ये मोहब्बत खींच लाती है आपके आस्ताने पे, ये मोहब्बत खींच लाती है आपके आस्ताने पे, ये सब तुम्हारा करम है आका आपके दीवाने पे। मां जेका आयत पढ़ी मुख्तसर तर्जुमो कंदुसि, घणो वक्त न वठंदुसि। जीअं साईं फरमायो वक्त घणो वठण जी ज़रूरत बि कोन्हे, थोरा कड़ा थालीअ में भरा हुयूज़ बस एतिरो ई खपे, निगाह मिली वञी बेड़ो पार थी वञे। जे साईं ॿुधो त निगाह करम थी वञे, अकरमा ते निगाह करम पइजी वई, करीम नबीअ जी, रहीम नबीअ जी, शफीक नबीअ जी, लजपाल नबीअ जी, यतीमन जे यावर नबीअन जी, अड़न जे आदर नबीअन जी, तहा जे ताज वारे, यासीन जे सहरे वारे, वत्तहा जे चेहरे वारे, माज़ा गल बसर जे नेणन वारे, अल्लम नशरह जे छातीअ वारे, मुज़म्मिल जे चादर वारे, मुदस्सिर जे कमलीअ वारे, यसरफ के मदीनो बनाइण वारे, मक्की नबी, मदनी नबी, तुंहिंजे नबी, मुंहिंजे नबी, ज़र्रे ज़र्रे जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फैसल से मेहरबानी जज़ाकल्लाह। जॾहिं निगाह करम पइजी वई, न पानी बोड़ियो न बाहि साड़ियो, या निगाह करम आहे। अॼु जेको हिते पहुतो आहे उते मुंहिंजे सोणे मीर साईं जी नज़र पइजी वई आहे। निगाह करम में वली पइजी वञे त बेड़ो पार थी वेंदो आहे। कि कभी उस शख्स के ऐबू का चर्चा नहीं हो सकता, कभी उस शख्स के ऐबू का चर्चा हो नहीं सकता। वली जिसका भरम रखे वो रुसवा हो नहीं सकता। अल्लाह जो वली जंहिंजो भरम रखे, अल्लाह जो नबी जंहिंजो भरम रखे, अल्लाह जो महबूब बंदो मक़बूल बंदो जंहिंजो भरम रखे, उनखे को रुसवा न कर सघंदो, न हिते न क़बर में न अजर में। तव्हां आया न आहियो, तव्हांखे घुरायो वियो आहे, ऐं जेको घुरायो वेंदो आहे उनखे इनाम ॾिनो वेंदो आहे। अॼु साहिबे उर्स हज़रत क़िबला साईं मीर साईं शहनशाह हज़रत मीर साईं अवां खे घुरायो आहे। हज़रत क़िबला साईं अली मुर्तज़ा साईं अवां खे उनजे सूरत में उनजे सुयूज अख़्ताब खे तव्हां खे विरहाईंदो। अल्हम्दुलिल्लाह निगाह थींदी वेंदी, बेड़ा पार थींदा वेंदा। लेकिन अफ़मन शरहल्लाहु सदरहु लिल इस्लाम फ़हुवा अला नूरिम मिर रब्बिह। अल्लाह जे दीन इस्लाम जो नूर जॾहिं सीननि में ईंदो आहे, ज़िक्र खुदा, फिक्र खुदा, इश्क़ खुदा, मोहब्बत खुदा जो नूर जॾहिं सीननि में ईंदो आहे त सीनो सीनो न पर मदीनो बणिजी वेंदो आहे। पोइ सीनो छा कंदो आहे? अल्लाह जे ज़िक्र सां, अल्लाह जे पाक ज़िक्र सां अल्हम्दुलिल्लाह जारी थींदो आहे। तॾहिं त कहियो अल्लाह अल्लाह करते हू नज़र आया मुझे, अल्लाह अल्लाह करते हू नजर आया मुझे, वो मैं जो गुम हुआ तो तू नजर आया मुझे। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।